अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था। डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस रिपोर्टर अख्तर किरो जी रिपोर्ट मुताबिक़ कुंभ भरिसां ॻोठ छतल कलोड़ो में प्रासरार तौर 2 कचनि घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंमें 6 ॿकरियूं, 1 पाॾो ऐं 1 गाबे समेत 8 जानवर सड़ी मरी विया। अल्लाह ताला सड़ी रखु थी वियो। फायर ब्रिगेड न पाती। कुंभ लॻ ॻोठ छतल कलोड़ो में प्रासरार नमूने ते ॻोठाणनि लाल ॾिनो ऐं मुजीबुर रहमान कलोड़े जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि घरनि में पयल अनाज, हंध कटूं ऐं ॿियो घरू सामान सड़ी वियो, जॾहिं त बाहि सबबि घरनि में ॿधल 6 ॿकरियूं, 2 पाॾा, 1 गाबो सड़ी मरी विया। इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत वॾी कोशिश बाद बाहि ते कंट्रोल करे वरितो। बाहि मुतासिर पोरियत खुलियल आसमान हेठां वेठल आहिनि। हुननि चूंडियल नुमाइंदनि DC खैरपुर AC कोडिजीअ खां माली मदद जी पिणु अपील कई आहे।